बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। अॼु हिकिड़ो नओं टॉपिक, नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उमीद थो कयां त अॼोको मौज़ू तव्हांखे पसंदि ईंदो। पर तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी मुंहिंजी गुज़ारिश आहे, रिक्वेस्ट आहे, कमेंट्स बॉक्स में पंहिंजो राय ज़रूरु लिखंदा कयो। इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो इनाम हूंदो आहे ऐं इहो तव्हांजे तरफ़ां मोकिलियल मुंहिंजे लाइ हिकिड़ो तोहफ़ो हूंदो आहे। ऐं शेयर करणु, सुठियूं ॻाल्हियूं हमेशह शेयर कजनि, ॿियनि ताईं पहुचाइजनि, त इन में हिकिड़ो सवाब बि हूंदो आहे। ॿियो दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलां त मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जीअं मुंहिंजा फेसबुक जा एतिरा फॉलोअर आहिनि त मां तव्हां खां इहा उमेद थो कयां ऐं गुज़ारिश थो कयां त मुंहिंजो यूट्यूब चैनल ते बि एतिरा सब्सक्राइबर हुजनि त मूंखे तमामु घणी ख़ुशी बि थींदी ऐं तव्हांजे तरफ़ां इहो मोकिलियल मुंहिंजे लाइ हिकिड़ो इनाम आहे। मायूसी कुफ़र आहे, मायूसी गुनाह बि आहे। दुनिया में वॾी ख़ुशी घोट खे ऐं कुंवार खे तॾहिं थींदी आहे जॾहिं उन्हनि जी शादीअ जी तारीख़ रखबी आहे। घोट जे पीउ खे बि ख़ुशी थींदी आहे, घोट जी माउ खे बि, कुंवार खे बि, कुंवार जे वालिदैन खे बि, सभिनी खे ख़ुशी हूंदी आहे। शादीअ जी ख़ुशी सभिनी ख़ुशियुनि खां मुख़्तलिफ़ आहे। त हिकिड़ो अजीब माहौल जुड़िजी वेंदो आहे त शादी हिकु ॿिनि जोड़नि जी आहे ऐं सॼी बिरादरी जा माण्हू उन में ख़ुशी महसूसु कंदा आहिनि, नवां कपिड़ा पाईंदा आहिनि, झुमिरियूं हणंदा आहिनि ऐं घोट सां वॾे प्यार एतिराम सां मिलंदा आहिनि। उहे मज़ाक़ जूं घड़ियूं, घोट खे हर लिहाज़ खां सुठो करण जी कोशिशि कंदा आहिनि पंहिंजा दोस्त, ऐं कुंवार खे बि पंहिंजियूं सहेलियूं सींगारींदियूं आहिनि, ख़ुशि कंदियूं आहिनि, सॼी राति उन्हनि जे ख़ुशी में उजागा कंदियूं आहिनि। मतिलबु घोट ऐं कुंवार जे ॿिन्ही घरनि में वॾी रौनक हूंदी आहे। शादी हिकु ॿिनि ख़ानदाननि जो मेलाप हूंदो आहे जंहिंमें ॿ ख़ानदान मिली वेंदा आहिनि, उन्हनि में रिश्तेदारी थींदी आहे, खणी अणवाक़ुफ़ी छो न हुजनि। कुंवारे तन जा मिट माइट बि इहो चाहींदा आहिनि त असांजी न्याणी फलाणे खे ॾिनल आहे त छो न भला उनखे दावत ॾियूं, घुरायूं, ख़िदमत कयूं, त जीअं उहो इन जे करे कंदा आहिनि त जीअं उन्हनि खे महसूसु थिए त हू पंहिंजे न्याणियुनि जो ख़्यालु कंदा। ऐं ईअं करणु बि घुरिजे। घोट खे इहो महसूसु न कराइजे जितां हुन शादी कई आहे त उन्हनि जो केर बि कोन्हे। शादी थियण खां पोइ उन्हनि खे वॾी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त उनखे औलाद थिए। औलाद जी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे ऐं तमामु जल्दी चाहींदा आहिनि त असांजी झोली भरिजे। हाणे अलाह जो लिखियल लोहे महफ़ूज़ वारो जॾहिं उनखे मिलणो हूंदो त उनखे मिलंदो, पर हिननि घोटेतनि खे एॾी जल्दी हूंदी आहे त जीअं फ़ौरन बसि साल ॾेढ गुज़रे त जीअं असांखे को औलाद थिए। घोट जा वालिदैन, घोट जूं भेनरियूं, घोट जा भाइर शादी थियण खां पोइ कुंवार जो वॾो अदब एतिराम, उन सां मिलणु, खाइणु पीअणु, उनजो वॾो ख़्यालु कंदा। 2-2.5 साल गुज़री विया, को ॿार न थियो। हाणे उन्हनि जो मुंहुं पासीरो थियणु लॻो त हीअ बि ॿार न ॼणींदी। इहो फ़ैसिलो करे विया। घोट छा कंदो त हाणे उनखे ताना ॾियणु शुरू कंदो त बसि हाणे मां ॿी शादी कंदुमि, हिन मां औलाद न थी मूंखे। माना हिन जो फाइनल जो जेको हिननि जो घोट जो जेको फाइनल फ़ैसिलो आहे उहा शादी। हितां तोखे औलाद कोन थी त तोखे कहिड़ी ख़बर त जेका तव्हां ॿी शादी कंदो त उन मां तव्हांखे औलाद थींदी, या त ख़बर कंहिंखे बि कोन्हे। आख़िर के दोस्त उनखे मशवरो ॾींदा त मेडिकल कराए। हाणे घोट कुंवार ॿई विया मेडिकल टेस्ट ते। मेडिकल टेस्ट कराइण खां पोइ हिननि जी रिपोर्ट आई त तव्हां ॿई ॿार ॼणण में सलाहियत तव्हां ॿिन्ही में कोन्हे, तव्हां ॿई फेल आहियो। हाणे छोकिरे जो दिमाग़ ई फिरी वियो त हाणे त हे दावा पियो ॾे घरवारी खे त ॿी शादी कंदुमि, त हाणे त हिन जो मुंहुं ई लही वियो। हाणे त पाण खे बि शर्मसारी थियणु लॻंदी हूंदसि त मां छा पियो चवां। डॉक्टरनि ॿुधायो तव्हां में ॿार पैदा करण जी सलाहियत कोन्हे, त हीअ ज़िंदगी मां मायूस थी ख़ामोश थी वेही रहिया। हिननि खे अॻिते का बि सोच कोन्हे, छो जो मेडिकल जो फतवा कई त तव्हां ॿार न ॼणे सघंदव त माना ख़तमु किसो। हिन ॻाल्हि ते गुनाह थो शुरू थिए। तव्हां मेडिकल कराई,
तव्हांजी रिपोर्ट्स में आयो त तव्हां ना अहल आहियो ॿई। हाणे हिननि जी सोच मथे वञे ई कोन थी। हाणे इन सोच खे अॻिते वाज़े करण लाइ मुंहिंजो वीडियो जो मक़सदु बि स्टार्ट थो थिए। तव्हां खां गुज़ारिश आहे त वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। दुनिया में पहिरियों इंसान, पहिरियों नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम हुयो। अलाह पाक उनखे धरतीअ ते जॾहिं मोकिलियो त न उनजो को पीउ हुयो, न उनजी का माउ। हाणे जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम धरतीअ ते मोकिलियो वियो त हाणे अलाह पाक खे का औरत बि पैदा करणी। त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पासीरनि मां टेड़ी पासीरी मां उन औरत खे उतां पैदा कई जंहिंमें कंहिं ॿी औरत जो वजूद बि कोन्हे। हमेशह नर माद जॾहिं मिलंदा आहिनि त तॾहिं नसुल पैदा थींदा आहिनि, पर इते त अहिड़ो को सिलसिलो ई न थियो। ही मां मेडिकल साइंस जी रिपोर्ट्स जे मुताबिक़ ॿिए तरफ़ सां तव्हांखे माहौल ॿुधायां थो। हाणे इहा ॻाल्हि त इते तय थी वई त अलाह पाक हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बि मोकिलियो, बीबी हवा खे बि हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पासीरनि खां पैदा कई। इहा त इते शइ थी वई। हाणे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश थो थिए त बीबी मरियम जे पेटां उनजो जनम थो थिए। उनजो पीउ आहे ई कोन, बीबी मरियम शादीशुदा न आहे। हीअ अलाह जी हिकिड़ी वॾी कुदरत थो ॿुधायांव। हाणे वरी अॻिते था हलूं त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं कुराड़ो थी वियो, पीरसन थी वियो त उनखे हिकिड़े सहारे जी ज़रूरत पई। ॾिठईं त मां कुराड़ो आहियां, कमज़ोर थी वियो आहियां, मुंहिंजी हेॾी सारी उमिरि आहे, त अलाह पाक खां दुआ घुरईं त ए परवरदिगार मूंखे को सहारो ॾे। त अलाह पाक जवाब में बिशारत हिनखे ॾेई छॾी, फरमाईं त ऐं ज़करिया तोखे मां हिकिड़ो पुट जी औलाद थो अता कयां जंहिंजो नालो हज़रत यहिया अलैहिस्सलाम मूं रखी छॾियो आहे। हाणे मेडिकल साइंस त अगरि उन जोड़े खे ॿुधायो त तव्हां ॿिन्ही में ॿार पैदा करण जी सलाहियत कोन्हे त ही दुनिया जा सभु दरवाज़ा बंदि सम्झी ख़ामोश थी वेही रहिया। अॻु में त घोट ॾियारी पियो हाणे त मां वञी ॿी शादी कंदुसि, त हाणे मेडिकल रिपोर्ट हिन जी उहा ॾियारी बि बंदि करे छॾी। हाणे हिन जी अॻिते सोच नथी वञे। असां मुस्लमान आहियूं, असांजो अलाह पाक जॾहिं क़ुर पाक नाज़िल फरमायो त असांखे सॼा रस्ता उतां आहिनि। हाणे मेडिकल रिपोर्ट में तव्हां नासलाहियत आहे तव्हां में, त तव्हां हाणे ॿार न ॼणे सघंदव। हीअ मां जेकी किसा करे आयुमि त हर शइ मुमकिन आहे, नामुमकिन खे मुमकिन मुंहिंजो रब करीम करे सघे थो। ऐं मेडिकल रिपोर्ट सभु कुझु न आहिनि। अॻिते भी का कुदरत आहे, ॿी बि का कुदरत आहे। तव्हां उन दर वञो, उन दर झुको त तव्हांखे इनशा अल्लाह तव्हांखे उतां कामयाबी हासिल थींदी। मां हिकिड़ो डॉक्टर अलामा इक़बाल जो शेर तव्हांखे ॿुधायां थो। क्यों जाते हो किसी और के दरबार पे, क्यों जाते हो किसी और के दरबार पे, वो कौन सा काम है जो नहीं होता तेरे परवरदिगार से। उहो कहिड़ो कमु आहे जेको तव्हांजे रब खां नथो थिए। अलामा इक़बाल हिन शेर में चयो आहे त उहो कहिड़ो कमु आहे जेको तव्हां दर दर भटकंदा था वतो। तव्हां ॿुधायो त उहो कहिड़ो कमु आहे जेको असांजे परवरदिगार खां नथो थी सघे। तव्हां बेगुनाह बेख़ता तव्हां ॿिए हंधि भटको था। तव्हां पंहिंजे रब जे राब्ते में रहो, पंहिंजे रब ॾे लाड़ो कयो त इनशा अल्लाह तव्हांखे हर शइ मिली वेंदो। नामुमकिन खे मुमकिन बि उहो करे सघे थो। लोहे महफ़ूज़ ते लिखियल खे ड्राहे सघे थो, नए सिर लिखी सघे थो। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे सम्झ में अची वियो ऐं पसंदि बि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।